बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं हाकिम अली नारे जो अॼु असां फिज़िक्स जे टॉपिक पैमाइश ऐं उन जा एका इन ते गुफ़्तगू कंदासीं। साथियों, तसवुरु कयो केॾो अजीब लॻंदो जेकॾहिं तव्हां कंहिं कपिड़े वारे ॾे वञो कपिड़ो वठणु ऐं उन कपिड़े वारे खे चयो त मूंखे 3 किलो कपिड़ो ॾे, ऐं जेकॾहिं खीर वठणु वञो ऐं खीर वारे खे चयो मूंखे 2 वाल खीर ॾे, ऐं जेकॾहिं को तव्हां खां वक़्तु पुछे ऐं उनखे चओ तव्हां त बाबा हिन टाइम ते 7:15 थियो आहे, त माण्हू तव्हांखे कहिड़े रुख सां ॾिसंदो? यकीनन हू हैरानी ऐं तव्हांखे अजीब क़िस्म जी नज़रुनि सां ॾिसंदो। इहा शइ छो थींदी आहे? छो त जेके बि असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में शयूं इस्तेमालु थियनि थियूं उन्हनि शयुनि जा पंहिंजा पंहिंजा बुनियादी एका हूंदा आहिनि। इन जे करे उन्हनि खे उन्हनि जे एकनि सां ई सुञातो वेंदो आहे। अॼु जो जेको हीउ टॉपिक आहे उहो इन्हनि शयुनि ते ई तबसरो करण जे लाइ तव्हांजे साम्हूं आंदो वियो आहे त जीअं तव्हां उन्हनि शयुनि खे सम्झी सघो। अचो सभ खां पहिरियों त असां इहो मालूम करियूं पैमाइश छा आहे, या मेजरमेंट जेका आहे असां कंहिंखे चवंदासीं। पैमाइश रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जी आम मश्क आहे। असांजा रोज़मर्रा जा कम सुबुह खां शुरू थियनि था ऐं राति वींदे ताईं जारी रहनि था। हर सुबुह जो खीर वारो अचे थो ऐं घर जे मालिक खे पंहिंजे सिलेंडर सां खीर मापे ॾिए थो, ऐं उन जे सिलेंडर ते देसी लीटरनि जा निशान लॻियल हूंदा आहिनि त जीअं उन खीर खे प्रॉपर मापे सघे। जॾहिं असां मां को बि माण्हू कंहिं दुकान तां खंडु ख़रीद करण लाइ वञे थो त दुकानदार खंड जी घुर्बल मिक़दार जे मापे सां पैमाइश करे थो ऐं उनखे ख़रीदार जे हवाले करे थो। जॾहिं कपिड़ो ख़रीद करणु वेंदा आहियूं त दुकानदार वरी कपिड़े खे मीटर स्केल सां मापींदो आहे, जंहिं ते सेंटीमीटर में निशान लॻियल हूंदा आहिनि। मथे मिसालनि मां इहो ज़ाहिर थिए थो त हर शइ जंहिंखे मायो मिक़दार या ड्रैग हुजे उनखे मापे सघिजे थो। उन माप खे उनजी पैमाइश चइबो आहे। उन्हनि खे अलॻि अलॻि औज़ारनि सां मापियो वेंदो आहे, छो त उन्हनि खे पंहिंजो पंहिंजो अलॻि एको थींदो आहे। इहा ई वजह आहे जो तबई मिक़दारनि जहिड़ो ड्रैग, मायो मिक़दार, वक़्तु, करंट, वोल्टेज ऐं दाब वग़ैरह जे माप उन्हनि सां लाॻापियल औज़ारनि सां उन्हनि जे मख़सूस एकनि में कई वेंदी आहे। साथियों, अचो हाणे पैमाइश थी त असांखे ख़बर पइजे। अचो हाणे असां मिक़दार जे कुझु उसूलनि ते डिस्कस कयूं। सभ खां पहिरियों अचो तबई मिक़दार छा आहे उन ते गुफ़्तगू कयूं। कंहिं बि शइ जी उहा माप जेका मख़सूस एके तहत मापे सघिजे उनखे तबई मिक़दार चइबो आहे। साइंसदान तबई मिक़दार खे 2 क़िस्मनि में विरायो आहे। हिकिड़ी बुनियादी तबई मिक़दार ऐं ॿी हूंदी आहे अख़ज़ कयल तबई मिक़दार। बुनियादी तबई मिक़दार खे इंग्लिश में असां फंडामेंटल यूनिट या बेसिक यूनिट बि चवंदा आहियूं, जॾहिं अख़ज़ कयल तबई मिक़दार खे असां डेरिवेटिव यूनिट चवंदा आहियूं। बुनियादी एकनि ऐं अख़ज़ कयल एकनि जे मेड़ खे एकनि जो सिरिश्तो चयो वेंदो आहे। असांजे कोर्स में ईंदड़ एकनि जे सिरिश्तनि खे हेठि ॾिजे थो। अचो पहिरियों बुनियादी तबई मिक़दार जे गुफ़्तगू में हलूं, जंहिंमें सभ खां पहिरियों CGS सिरिश्तो अचे थो। हाणे हिनखे CGS सिरिश्तो छो था चऊं असां? हीउ सिरिश्तो ड्रैग, माए ऐं वक़्त जे एकनि ते मुश्तमिल हूंदो आहे, जंहिंमें C सेंटीमीटर जे लाइ इस्तेमालु थिए थी, G ग्राम खे ज़ाहिर करे थी ऐं F जेका आहे उहा सेकंड जी सूरत में यानी वक़्त जे लाइ इस्तेमालु थिए थी। अहिड़े तरह सां जेके चंद शयूं आहिनि जीअं हिन जा एका जेके कंसीडर थियनि था पिया, ड्रैग जो सेंटीमीटर जंहिंखे CM सां कंसीडर कयो वेंदो आहे, मायो जंहिंखे ग्राम सां ऐं वक़्तु जंहिंखे सेकंड सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। उन खां पोइ ॿियो थींदो आहे बैनुल अक़वामी सिरिश्तो। हिन सिरिश्ते मूजिबि कुल 7 तबई मिक़दार बुनियादी मिक़दारनि तौरु तस्लीम थियल आहिनि, जहिड़ो कि मायो, ड्रैग, वक़्तु, मिक़दार, बिजली जो करंट, गर्मीपद, रोशनीअ जी शिदत शामिल आहिनि। उन्हनि जा एका हेठि ॾिजनि था। मायो जंहिंखे असां किलोग्राम चवंदा आहियूं, एको उनजो जंहिंखे kg में लिखियो वेंदो आहे। ड्रैग उनजो एको मीटर हूंदो आहे जंहिंखे M नंढी सां शो कयो वेंदो आहे। वक़्तु जंहिंखे सेकंड जो एको ज़ाहिर कंदो आहे जेको A सां ज़ाहिर थिए थो। करंट जंहिंजो एको एम्पियर आहे A सां शो कयो वेंदो आहे। मिक़दार जंहिंखे मोल सां ज़ाहिर कयो वञे थो ऐं गर्मीपद जंहिंखे केल्विन यानी KAK सां ज़ाहिर कयो वेंदो आहे ऐं रोशनीअ जी शिदत जंहिंखे असां कैंडिला यानी CA सां ज़ाहिर कंदा आहियूं। अचो एकनि जी मटासटा वारी ॼाण ते थोरी गुफ़्तगू कयूं। एकनि जी मटासटा में साथियों असांखे ख़बर आहे त असांजे साम्हूं जेकॾहिं एको किलोमीटर आहे त उहो बराबरि हूंदो आहे 1000 मीटर जे, ऐं हिकिड़ो मीटर वरी बराबरि हूंदो आहे 100 सेंटीमीटर जे। 1 सेंटीमीटर बराबरि हूंदो आहे 10 मिलीमीटर जे। मतिलबु जेकॾहिं असां निचोड़ कढूं त ईअं चई सघूं था मिलीमीटर मिली करे पाण में सेंटीमीटर ठाहींदा आहिनि, सेंटीमीटर मिली करे मीटर ठाहींदा आहिनि ऐं मीटर मिली करे पाण में 1 किलोमीटर ठाहींदा आहिनि। साॻिए नमूने जेकॾहिं वज़न में अचूं त 1 मण में 40 किलोग्राम थियनि था ऐं 1 किलोग्राम 1000 ग्राम ते मुश्तमिल हूंदो आहे ऐं 1 ग्राम में वरी 1000 मिलीग्राम मौजूदु हूंदा आहिनि। साथी इहो चई सघूं था असां त मिलीग्राम मिली करे ग्राम ठाहिनि था
ग्राम मिली करे किलोग्राम ठाहिनि था ऐं किलोग्राम मिली करे मण जी सूरत में ज़ाहिर थींदा आहिनि। साॻिए नमूने जेकॾहिं असां वक़्त जी ॻणप में अचूं त 1 मिंट 60 सेकंडनि ते मुश्तमिल हूंदो आहे ऐं अहिड़े तरह सां वरी 1 कलाकु 60 मिंटनि ते मुश्तमिल हूंदो आहे। हिकु ॾींहं जे अंदरि 24 कलाक थियनि था ऐं हिकु हफ़्ते में 7 ॾींहं थियनि था। हिकु महीनो असांजो 30 या 31 ॾींहंनि ते मुश्तमिल थिए थो, जॾहिं त जेको फेबरवरी महीनो हूंदो आहे उहो 28 ॾींहंनि ते मुश्तमिल हूंदो आहे ऐं उहो ई फेबरवरी महीनो जेकॾहिं असां लीप ईयर में हलिया वञूं त 29 ॾींहंनि जो थिए थो, जेको हर चौथे साल असांजे कैलेंडर में ॻणियो वेंदो आहे। ऐं हिकु साल 12 महीननि ते मुश्तमिल आहे, हिकु सदी 100 साल ते डिपेंड करे थी पई। साथियो अचो हाणे अख़ज़ कयल एका यानी डेरिवेटिव यूनिट जे बारे में कुझु गुफ़्तगू कयूं। बुनियादी एकनि मां हासिलु कयल तबई मिक़दारनि खे अख़ज़ कयल तबई मिक़दार सॾिजे थो ऐं उन्हनि जे एकनि खे अख़ज़ कयल एका चइबो आहे, जेके बुनियादी एकनि जी ज़रब वक़्त हूंदा आहिनि। मिसाल जे तौरु हिकु पेटीअ जो मिक़दार, उन जी ड्रैग, वेकर ऐं ऊचाई जी ज़रब वक़्त लेंथ, बेस ऐं हाइट जी सूरत में इस्तेमालु थींदी आहे। उन्हनि टिनी खे मल्टीप्लाई करे ऐं उन्हनि जे बराबरि उनखे शुमारु कयो वेंदो आहे। तंहिं करे पेटीअ जो मिक़दार जो एको बि टिनी मिक़दारनि जी ज़रब वक़्त हूंदो आहे, जंहिंमें एम, अच्छा हिते साथियो टाइपिंग में थोरी मिस्टेक थी वई आहे, डबल एम रखी वई आहे, जॾहिं त हिते हिकु हिकु एम अलॻि अलॻि आहे ऐं हर एम जे विच में मल्टीप्लाई जी निशानी आहे। मतिलबु असां ईअं चई सघूं था एम मल्टीप्लाई ॿी एम मल्टीप्लाई वरी 3 एम मल्टीप्लाई, यानी टिनी एम जो मल्टीप्लाई मकब मीटर जेको आहे एम क्यूब हूंदो, माना 3 एम ते मुश्तमिल हूंदो, जेको उनजो अख़ज़ कयल एको हूंदो आहे। ड्रैग जंहिंखे लेंथ चवंदा आहियूं इंग्लिश में, वेकर जंहिंखे ब्रीड चवंदा आहियूं, ऊचाई जंहिंखे हाइट चवंदा आहियूं असां। साथियो अचो त एकनि जी मटा सटा वारी मश्क ते कुझु गुफ़्तगू कयूं। अचो हिकिड़ो एकनि जी मटा सटा में जेको उसूल आहे उहो आहे त असां इहो पढ़ी आया आहियूं त 1 मीटर में 100 सेंटीमीटर थियनि था। जेकॾहिं असां सेंटीमीटर खे मीटर में तब्दील कंदासीं त उनखे 100 सां वंड कबो, पोइ जेको जवाबु ईंदो उहो घिरबल मीटर जो अंग हूंदो। अचो हाणे इन जा कुझु प्रॉब्लम जेके आहिनि उहे हल कयूं। मिसाल ए प्रॉब्लम आहे 427 सेंटीमीटर। हाणे 427 खे जेकॾहिं 100 सां डिवाइड कंदासीं त इन जो जवाबु ईंदो 4.27 जेको मीटर में शुमारु थींदो। अहिड़े नमूने सां 326 सेंटीमीटर आहे, इनखे 100 सां जेकॾहिं असां डिवाइड कंदासीं त 3.26 मीटर जवाबु ईंदो। 47.6 सेंटीमीटर आहे, इनखे 100 सां डिवाइड कंदासीं 0.476 मीटर जवाबु ईंदो। 165.3 सेंटीमीटर खे असां 100 सां डिवाइड कंदा त इन जो जवाबु ईंदो 1.653 मीटर। अहिड़े तरह सां 15.4 सेंटीमीटर खे 100 सां डिवाइड कंदासीं त इन जो जवाबु ईंदो 0.154 मीटर। हाणे साथियो हीउ तव्हांजो होमवर्क आहे, जेके तव्हांजा हीउ 3 प्रॉब्लम तव्हांखे ॾिना विया आहिनि। 779 सेंटीमीटर जो मीटर में जवाबु छा बीहंदो, 52.4 सेंटीमीटर जो जवाबु छा बीहंदो ऐं 395 सेंटीमीटर जो जवाबु छा बीहंदो। इहो तव्हांजो होमवर्क आहे, तव्हां पाण प्रैक्टिस कंदो। हाणे अचो ॿिए एकनि जी मटा सटा वारी मश्क ते गुफ़्तगू कयूं। जेकॾहिं असां मीटर खे सेंटीमीटर में तब्दील कंदासीं त उनखे 100 सां ज़रब कबो, पोइ जेको जवाबु ईंदो उहो घुरबल सेंटीमीटर जो अंग हूंदो। हुते असां तव्हां नोट कयो, पोयों असां जॾहिं सेंटीमीटर खे मीटर में तब्दील पिया कयूं त उनखे 100 सां डिवाइड कयोसीं, जॾहिं त असां मीटर खे जेकॾहिं सेंटीमीटर में तब्दील कंदासीं त 100 सां मल्टीप्लाई कयो वेंदो। हिते प्रॉब्लम आहे 3.51 मीटर खे जेकॾहिं असां 100 सां मल्टीप्लाई कंदासीं जवाबु ईंदो 351 सेंटीमीटर। 5.4 मीटर खे जेकॾहिं 100 सां डिवाइड मल्टीप्लाई कंदासीं त 540 सेंटीमीटर जवाबु ईंदो। 6.2 मीटर खे जेकॾहिं 100 सां मल्टीप्लाई कंदासीं त 620 यानी 620 सेंटीमीटर जवाबु ईंदो। ऐं 12.7 मीटर खे 100 सां डिवाइड मल्टीप्लाई कंदासीं त 1270 सेंटीमीटर जवाबु ईंदो। ऐं 15.4 मीटर खे 100 सां मल्टीप्लाई कंदासीं त 1540 सेंटीमीटर जवाबु ईंदो। अहिड़े तरह सां पर हीअ 3 प्रॉब्लम तव्हांजा हिन में होमवर्क आहिनि। 7.79 मीटर जो सेंटीमीटर में जवाबु छा बीहंदो, 2.4 मीटर जो सेंटीमीटर में जवाबु छा बीहंदो ऐं 39.5 मीटर जो सेंटीमीटर में जवाबु छा बीहंदो। साथियो हीअ हुया चंद प्रॉब्लम जेके तव्हांजे साम्हूं हल कयासीं। उमेदु आहे त अॼु जेको असांजो टॉपिक हुयो पैमाइश ऐं उनजा एका तव्हांखे मुकमल सम्झ में आयो हूंदो। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम फिज़िक्स जे कंहिं ॿिए टॉपिक सां तव्हांजे साम्हूं पेश ईंदासीं। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।